दोस्तों, सिंध जे सीनियर वज़ीर जनाब शर्जील इनाम मेमण जो कमदार हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे। ही अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियां पियो त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, जंहिं वटि इतलात खाते जो कलमदान बि आहे त ट्रांसपोर्ट जो कलमदान, शर्जील इनाम मेमण जो कमदार कमाल हाजाणो मटियारी लग जेका मोरी आहे, चंदन मोरी, उन भरिसां जेको ॻोठु आहे ग़ुलाम अहमद जूणे जो, उते हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे। शर्जील इनाम मेमण जो जी नाज़रीन, शर्जील इनाम मेमण सीनियर सूबाई वज़ीर सिंध जो कमदार कमाल हाजाणो हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश पोस्टमार्टम लाइ ज़िलई हेड क्वार्टर इस्पताल मटियारी आंदो वियो आहे। ही वॾी ख़बर आहे त सिंध जे इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जे ड्राइवर कमाल हाजाणे खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। संदसि मयत पोस्टमार्टम लाइ तालके इस्पताल ज़िलई इस्पताल मटियारी आंदो वियो आहे। ही ॾुखोईंदड़ ख़बर तव्हां सां शेयर कई त सिंध जे इतलात वारे वज़ीर जनाब शर्जील इनाम मेमण जो कमदार कमाल हाजाणो हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश ज़िलई हेड क्वार्टर इस्पताल मटियारीअ में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़मीन जो पुराणो को तकरार हुयो, जंहिंजे नतीजे में खेसि क़त्ल कयो वियो आहे। वधीक जांच हलंदी, FIR अञा दर्ज थी न सघी आहे। कन धुरिन जो वरी चवणु आहे त खेसि पुराणी दुश्मनीअ ते खोसा बिरादरी जे माण्हुनि क़त्ल कयो आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हां सां इहा ख़बर शेयर कयां त मटियारी वेझो चंदन मोरीअ जे भरिसां जेको ॻोठु आहे ग़ुलाम अहमद जूणे जो, उते शर्जील इनाम मेमण जो कमदार कमाल हाजाणो हथियार बंदन हथां क़त्ल थी वियो आहे, जंहिंजो मढ़ पोस्टमार्टम लाइ ज़िलई इस्पताल मटियारी में आंदो वियो आहे। FIR अञा दर्ज न थी आहे। संदसि मौत जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधायो वञे थो, संदसि क़त्ल जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधायो वञे थो, ऐं ज़रियनि दावा कई आहे त हू खोसा बिरादरी जे माण्हुनि हथां मारिजी वियो आहे। FIR अञा दर्ज न थी आहे। जॾहिं FIR दर्ज थींदी त पोइ हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावर खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।